जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुझु सिंधी कथाऊं, सिंधी भॼन, दादीअ जा कुझु घरेलू नुस्ख़ा। अॼु मां तव्हांजे लाइ सिंधी तुलसी माता जी आरती खणी आई आहियां, जेका कि असां कतीअ जे महीने में ॻाईंदा आहियूं, छाकाणि त कारकतनि जो महीनो हली रहियो आहे ऐं कारकतनि जी कथाऊं मां तव्हां सां गॾु पहिरीं शेयर करे चुकी आहियां। अॼु मां तव्हांखे कृष्ण कन्हैया लाल जी जेकी प्यारी तुलसी माता थींदी आहे, उन जी असां सिंधीअ में आरती कीअं ॻाईंदा आहियूं उहो मां तव्हांखे ॿुधाईंदा। हिकिड़ी ई आरतीअ खे असांखे 7 बार ॻाइणो आहे, यानी एकम, बीज, तीज, चौथ, पांचम, छठ ऐं सातम। त हलो त पाण शुरू था कयूं। पहिरे में आरती पहिरियों मन मोयो, काली नांग लाल साईं अवर न दूजे। आरती कीजे सिद्ध साधन कीजे, आरती कीजे पिंड पावन कीजे, आरती कीजे एको बीजो बीज बराबर दूजना। सावण सती अठी कती अर्घ ॾेई दुआरे वेठी, दिलो नाया तुलसी नाया पंज ही बीख मनाया। नव ही रतन लाया ॾई माई तुलसी। बीज में आरती बीजो मन मोयो, काली नांग लाल साईं अवर न दूजे। आरती कीजे सिद्ध साधन कीजे, आरती कीजे एको बीजो बीज बराबर दूजना। सावण सती अठी कती अर्घ ॾेई दुआरे वेठी, दिलो नाया तुलसी नाया पंज ही बीख मनाया। नव ही रतन लाया ॾई माई तुलसी। तीज में आरती तीजो मन मोयो, काली नांग लाल साईं अवर न दूजे। आरती कीजे सिद्ध साधन कीजे, आरती कीजे पिंड पावन कीजे, आरती कीजे एको बीजो बीज बराबर दूजना। सावण सती अठी कती अर्घ ॾेई दुआरे वेठी, दिलो नाया तुलसी नाया पंज ही बीख मनाया। नव ही रतन लाइ ॾई माई तुलसी। इन तरह असांखे इहा आरती 7 बार तुलसी माता जे अॻियां ॻाइणी आहे ऐं उन खां पोइ असां तुलसीअ माता जा 7 फेरा लॻाईंदा आहियूं ऐं उन में उन जे अॻियां वेही करे असां पलव पाईंदा आहियूं। कारकतनि जे महीने में ग्यारस ॾींहुं तुलसी माता जी शादी थींदी आहे शालीग्राम भॻवान सां। उन ॾींहं ते असां तुलसीअ माता खे दुल्हन वांगुरु सजाईंदा बि आहियूं। उन ॾींहं ते 365 ज्योतियुनि जो हिकु ॾीओ ठाहे करे माता तुलसीअ जे अॻियां जॻाइबो आहे, जेको कि सॼी राति ॿारबो आहे, यानी कि अखंड ज्योत करबी आहे उन ॾींहुं। तुलसी माता जी कथाउनि जो छा आख्यान कजे, वरी मां तव्हांखे हिन तुलसी माता जी ॿियूं कथाऊं बि ॿुधाईंदसि। त वरी असां मिलंदासीं हिकु नए सिंधी वीडियो सां। ऐं तव्हांखे हीअ कारकत जे महीने में तुलसी माता जी जेकी सिंधीअ में आरती असां ॻाईंदा आहियूं, उहा तव्हांखे कीअं लॻी, कमेंट बॉक्स में जय तुलसी माता लिखी करे ज़रूरु ॿुधाईंदा। वरी मिलंदासीं हिकिड़े नए वीडियो सां। हिन कारकतनि महीने में ॻाइण वारी तुलसी माता जी आरती खे तव्हां वधीक खां वधीक शेयर कंदा पंहिंजे सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि सां गॾु। अगरि चैनल ते नया हूंदा त चैनल खे सब्सक्राइब बि कंदा ऐं लाइक वारे बटन खे ज़रूरु क्लिक कंदा। पासे में ॾिनल घंटी वारे बटन खे ज़रूरु दॿाईंदा। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।